अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम लाइफ लाइन साण करे तव्हांजो मेज़बान डॉक्टर वाहिद बशमार हाज़िर आहे। नाज़रीन, तव्हां ख़बर हिन प्रोग्राम में असां तव्हांखे मुख़्तलिफ़ बीमारियुनि जी ॼाण ॾींदा आहियूं। मुख़्तलिफ़ मेहमान डॉक्टर असां सां गॾु हूंदा आहिनि जेके तव्हांखे उन बीमारी बाबति मुकमल ॼाण ॾींदा आहिनि। अॼु जेका असां ॻाल्हि ॿोल कंदासीं उहा इन कंदासीं, हीअ जेका सीज़न असां वटि हले पई अगस्त खां पोइ, इहा डेंगी वायरस जी इहे सीज़न आहे। हिन वक़्तु डेंगी जा तमामु घणा मरीज़ जेके से इस्पतालनि में अची रहिया आहिनि, त असां तव्हांखे कोशिशि कंदासीं त ॼाणनि त डेंगी वायरस छा आहे, उनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। जेकॾहिं के अहिड़े क़िस्म जो मरीज़ आहे त उनजो इलाजु छा आहे। उन सां गॾोगॾु असां कोशिशि कंदासीं त मलेरिया बाबति बि तव्हांखे ॼाण ॾियूं, छो त मलेरिया ऐं डेंगी जेका आहे इहे ॿई मच्छरनि जे करे थींदियूं आहिनि। त कोशिशि कंदासीं त इन्हनि ॿिन्हिनि बीमारियुनि बाबति तव्हांखे मुकमल ॼाण ॾियूं त मलेरिया खां या डेंगी खां कीअं बची सघिजे थो, उनजो इलाजु कहिड़ो आहे। उन सां गॾोगॾु थोरो असां कोशिशि कंदासीं ताकी जो त कराची में कुझु 2 या 3 अहिड़ा केसिस बि कांगो वायरस जा बि आया, इहो बि हिकिड़ी क़िस्म जो वायरस आहे, त उहे उन बाबति बि तव्हांखे ॼाण ॾींदासीं त इहो कांगो वायरस आहे छा ऐं उनजे बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। ऐं कुझु डॉक्टर साहिब खां इहो बि पुछंदासीं त कोशिशि करे त जेके हाणे क़ुर्बानी जो गोश्त जेके माण्हू कुझु अरसो रखी करे फ्रीज़ करे या ॿियनि तरीक़े सां रखी करे इस्तेमालु कंदा, छा उन रखियल गोश्त जे करे बि के पेट जी बीमारियूं थी सघनि थियूं ऐं उनजो बचाव जा कहिड़ा तरीक़ा आहिनि। त कोशिशि कंदासीं इहे 2-4 जेके मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि, जेके सीज़नल या मौसमी बीमारियूं आहिनि, उन्हनि बाबति तव्हांखे मुकमल ॼाण ॾियूं ऐं उनजे बचाव जा तरीक़ा ॿुधायूं, उनजो इलाजु ॿुधायूं। ऐं तव्हां बि फ़ोन करे इन्हनि मां को बि हिकु मसइलो या कंहिं बि हिकु बीमारी बाबति या को बि सुवालु हुजे त असांजे डॉक्टर खां तव्हां पुछी सघो था। पर जॾहिं तव्हां फ़ोन करियो त महिरबानी करे पंहिंजी टीवी जो आवाज़ु घटि रखो जीअं तव्हांजो आवाज़ु असां ताईं आराम सां पहुची सघे ऐं डॉक्टर साहिबु तव्हांखे उन्हनि जो जवाबु ॾिए। अॼु असां जेके मां तव्हांखे मौज़ू ॿुधाया इन्हनि ते जेको असां सां ॻाल्हि ॿोल करण लाइ जेको असां वटि महिमान आहे उहो आहे डॉक्टर अमानुल्लाह अब्बासी, जेके पाण असिस्टेंट प्रोफेसर आहिनि दाऊद यूनिवर्सिटी हेल्थ साइंसिस कराची में। अचो त पंहिंजे महिमान सां ॻाल्हि ॿोल जो सिलसिलो शुरू कयूं। डॉक्टर साहिबु अस्सलामु वालेकुम। वालेकुम अस्सलाम। डॉक्टर अमानुल्लाह, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां हिते असां वटि। मां कोशिशि कंदा त हिकिड़े टॉपिक ते ॻाल्हायां, पर हिन वक़्तु जेका मौसम जी सिचुएशन आहे, गर्मीअ खां जॾहिं असां सर्दी ॾे वञूं था, ॿियो मुख़्तलिफ़ कुझु बीमारियूं हिन वक़्तु जेके से असां वटि हली रहियूं आहिनि। मुख़्तलिफ़ क़िस्म जा मरीज़ तव्हां वटि इस्पताल में अची रहिया आहिनि, जीअं डेंगी जा बि अची रहिया आहिनि, कुझु मलेरिया जा बि आहिनि, कुझु कांगो जो बि तव्हां ज़िक्र कयो त कुझु मरीज़ तव्हां वटि आया। वरी ॿियो जॾहिं ज़ाहिर आहे जेको गोश्त रखी करे खाईंदासीं, ख़ासि तौर त जॾहिं गोश्त असां रखंदा आहियूं त उन में कहिड़ा बैक्टीरिया या जरासीम या वायरस थी सघंदा जेके अॻिते हली असां लाइ बीमारियुनि जा सबबु थियनि। त इन्हनि सभिनी ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं त डेंगी जेको आहे ख़ासि तौर ते अगस्त खां पोइ जेके महीना जॾहिं असां सर्दी आहे त छो वधी वेंदो आहे। छा इन मच्छरनि जी जेका अफ़ज़ाइश आहे उहा वधी वेंदी आहे या इहे वधीक जेके आहिनि से असांजे घरनि में पहुची वेंदा आहिनि, कहिड़ो तरीक़ो हूंदो आहे, छो वधंदी आहे? वाहिद साहिबु, छा आहे त जेको तव्हां गर्मी जे मौसम खां जॾहिं सर्दी जी तरफ़ वञी रहिया आहियो, इहो जेको विच आहे मौसम जो, हीअ जेको आहे इनखे पीक जेको आहे एनवायरमेंट चइबो आहे फॉर द ग्रोथ ऑफ दीज़ मॉस्किटोज़। त इहे जेके मच्छर आहिनि इन सीज़न इन टाइम ते इहे तमामु इन जी वाध वेझ में इज़ाफ़ो थिए थो। फर्टाइल मतिलबु या इन्हनि जी जेकी आहे एनवायरमेंट आहे इन लेवल ते इन्हनि जी तमामु वाफ़र मिक़दार में इहे मॉस्किटोज़ जेके आहिनि पंहिंजी ग्रोथ ठाहींदा आहिनि। डेंगी जेको मच्छर आहे जी, त हाणे इन डेंगी जेको डिज़ीज़ आहे इहो हिकिड़ो मॉस्किटो, इन मॉस्किटो जो नालो आहे एडीज़ इजिप्टी। इहो जीअं मलेरिया जो जेको मॉस्किटो आहे उनखे असां फीमेल एनोफिली मॉस्किटो चवंदा आहियूं। त हीअ एडीज़ इजिप्टी ऐं जेको फीमेल एनोफिली मॉस्किटो आहे, इहे ॿई मुख़्तलिफ़ जेके आहिनि मॉस्किटोज़ आहिनि, मुख़्तलिफ़ मच्छर आहिनि, मुख़्तलिफ़ मच्छर आहिनि। हिकिड़ो जेको आहे थोरो साइज़ में वॾो हूंदो आहे, थोरो ईअं हॉर्स टाइप जो हूंदो आहे, जेको डेंगी आहे, जेको डेंगी खे कैरी कंदो आहे, उहो उनखे असां एडीज़ इजिप्टी चवंदा आहियूं। ॿियो हल्के जेको आहे सो साइज़ जो हूंदो आहे ऐं उहो जेको आहे सो हॉर्स शेप न हूंदो आहे, उहो हूंदो आहे फीमेल जेको आहे एनोफिली मॉस्किटो। इहे ॿई मॉस्किटोज़ जेके आहिनि इन इहा जेकी एनवायरमेंट आहे इन में इन जी वाध वेझ तमामु घणी थिए थी, तमामु घणी ग्रोथ थिए थी। ऐं ॿियो त इन मौसम में हिकिड़ी कंफर्टेबल मौसम हूंदी आहे। हाणे छा हूंदो आहे त इन में माण्हू अमूमन घर जा विंडोज़ वग़ैरह बि, इहे मौसम सुठो हूंदो आहे त इन करे हर कोई पंहिंजो विंडोज़ खोले करे उनजो लुत्फ़ अंदोज़ थींदो आहे उन मौसम मां। इहो बि हिकिड़ो फैक्टर आहे त जॾहिं गर्मी हूंदी आहे घणी त कोई विंडोज़ कोन खोलींदो आहे छो त गरम हवा अंदरि ईंदी आहे। जॾहिं घणी सर्दी हूंदी आहे त उन वक़्तु बि विंडोज़ न खुलंदा आहिनि छो त घणी सर्दी अंदरि ईंदी आहे। जॾहिं मौसम जो विच हूंदो आहे त उन वक़्तु डोर्स ऐं इहे जेके शयूं आहिनि अमूमन माण्हू ओपन कंदो आहे। इन करे मतिलबु जेको मॉस्किटो आहे या जेको मच्छर आहे उहो वधीक बाइट करे थो। एग्ज़ैक्ट। अच्छा, थोरो अॻिते था हलूं त जेके डेंगी जेको आहे उनजी अफ़ज़ाइश किथे थींदी आहे, कहिड़ियुनि जॻह ते थींदी आहे? असांजे घरनि में थींदी आहे, असां कहिड़े पाणी में थींदी आहे, साफ़ु पाणी में, ख़राबु पाणी में, कीअं थींदी आहे, उन्हनि खां कीअं बची सघिजे थो? वाहिद साहिबु, डेंगी जेको वायरस आहे यानी जेको एडिस इजिप्टी मॉस्किटो आहे, उहो मच्छर जेको आहे उहो साफ़ु पाणी में
उनजी ग्रोथ थींदी आहे जेको असांजे घरनि में असां इस्तेमालु जी बिल्कुलु ऐं जेको मलेरिया जो आहे मेल मीन्स ख़राबु एरिया मीन्स एरिया उहो ख़राबु एरिया में उहो डेवलप थींदो आहे फीमेल एनाफिली मॉस्किटो माना बेड एरिया ते जेको आहे फीमेल एनाफिली यानी सफ़ाई सुथराई न हूंदी गंद पाणी बीठो हूंदो त उन में मलेरिया जा चांसिस ज़्यादा आहिनि ऐं जेकॾहिं हिकिड़ो साफ़ु सुथिरो पाणी बीठो आहे जीअं स्विमिंग पूल में पाणी बीठो आहे साफ़ु सुथिरो पाणी आहे जीअं घर में कोई बि तव्हांजो बर्तन ओपन पियो आहे साफ़ु पाणी पियो आहे ऐं या वरी तव्हांजो काई बि शइ आहे जग आहे उहो ओपन पियो आहे या को मटको आहे उहो ओपन पियो आहे यानी ओपन हिकिड़ो पाणी तव्हांजो या तव्हांजो वॉशरूम में वियो बाथरूम में वियो उते फर्श ते साफ़ु पाणी तव्हांजो बीठो आहे या का बर्तन पिया आहिनि हुन में थोरो थोरो साफ़ु पाणी बीठो आहे इन ते इहो एडिस इजिप्टी मॉस्किटो जेको आहे इहो माना साफ़ु जेको एनवायरमेंट आहे उन जो लविंग हूंदो आहे इहो उते रहंदो आहे उते अफ़ज़ाइश कंदो आहे एग्ज़ैक्टली ऐं हू जेको फीमेल एनाफिली मॉस्किटो आहे उहो मेल एरिया में जिते ख़राबु यानी गंद घणो हूंदो या सफ़ाई सुथराई न हूंदी ख़राबु पाणी हूंदो मेरो पाणी हूंदो उहो बीठो हूंदो जीअं खॾा आहिनि तव्हांजो ड्रेनेज सिस्टम आहे ॿाहिरि तव्हां ॾिठो हूंदो अमूमन ॿाहिराणनि में ड्रेनेज सिस्टम ओपनली ॿाहिरि हूंदो आहे इवन शहरनि में बि नलियूं खुलियूं पियूं आहिनि उन में बि इन जी वाध वेझ थिए थी त हाणे फीमेल एनाफिली मॉस्किटो मलेरिया कैरी कंदो आहे एडिस इजिप्टी जेको मॉस्किटो आहे उहो डेंगी वायरस जेको आहे उनखे कैरी कंदो आहे कहिड़ा बचाव जा तरीक़ा आहिनि जेकॾहिं डेंगी खां असां बचण जी कोशिशि कयूं त कहिड़ा तरीक़ा घरनि में या ॿाहिरि या पंहिंजे मॉलनि में जेके कहिड़ा तरीक़ा असां जेके से इस्तेमालु कयूं जीअं असां डेंगी जी चक खां बची वञूं भाई साहिबु तरीक़ो साॻियो ई आहे एंटी मॉस्किटो जेको तव्हांजो मयर्स आहिनि एंटी मॉस्किटो मयर्स में तव्हांजा पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेके शाम जे टाइम में या सुबुह जे पहर में तव्हांजा जेके विंडोज़ आहिनि घर जा उहे तव्हां बंदि रखो उन में तव्हां सनियूं ॼारियूं लॻारायो जंहिंमां मॉस्किटो अंदरि क्रॉस न थिए हिकु इहो तव्हांखे करिणो आहे ॿियो तव्हां घर में किथे बि कोशिशि कयो त कंहिं बर्तन में पाणी या ओपन बर्तन न हुजे उन ते तव्हां थोरो कंट्रोल कयो ॿियो घर में स्प्रे करायो जेके एंटी मॉस्किटो स्प्रे आहिनि उनखे तव्हां यूज़ कयो उन स्प्रे करायो जेकॾहिं तव्हां सुम्हो था त जेके मॉस्किटो नेटवर्क अचनि था जेके ॼारियूं ईंदियूं आहिनि उहो बेड जे इर्द गिर्द लॻाए करे माण्हू सुम्हंदा आहिनि ठीकु आहे उहो हिकिड़ो तरीक़ो आहे ॿियो इहो आहे स्मॉल स्केल न मां थोरो हिन छा हिन जेको डेंगी मच्छर आहे जेको एडिस इजिप्टी आहे इन जेको चक पाइण जा के ख़ासि वक़्तु आहिनि भाई साहिबु पीक जेको टाइम आहे अर्ली इन द मॉर्निंग सुबुह जो डाउन जेकी टाइम हूंदो आहे ॿियो शाम जे पहर में जीअं सिजु लहण वारो हूंदो इहे ॿ जेके आहिनि इन जा पीक टाइम आहिनि अच्छा इन वक़्तु चक पाईंदो इन वक़्तु इन जो बाइट जो पीक टाइम बाइट त सॼे ॾींहं में कॾहिं बि करे सघे थो पर इहे पीक टाइम आहिनि इन ते मतिलबु इन जो बाइट जेको फ्रीक्वेंसी आहे उहा वधीक आहे एज़ कंपेयर टू ऐं ॿियो इहो त असां डिस्कस कयोसीं त स्मॉल स्केल ते तव्हां मॉस्किटो खे कीअं प्रिवेंट कंदो बचाईंदो ॿियो लार्ज स्केल हूंदो आहे लार्ज स्केल में जेके गवर्नमेंट आहे उहे स्प्रे कराईंदी आहे हर एरिया में न उन्हनि जा स्प्रे पूरो हिकिड़ो सिस्टम आहे अल्हम्दुलिल्लाह उहो रेगुलर थिए बि पियो पर कॾहिं उनखे इनहेंस करणु उहो पंहिंजे लोकल जेके माण्हू आहिनि उन्हनि जो बि कमु आहे त उहे थोरो उन्हनि खे यादि ध्यानी ॾियणु आहिनि उन्हनि ॾींहंनि में ऐं पाण वञी करे उते कंप्लेन बि खणी वञनि त जीअं उनखे प्रोसेस खे इनहांस कयो वञे पाण बि कोशिशि करे घर में स्प्रे कराए सघिजे थो बिल्कुलु कराए सघिजे थो हिकिड़ो त इहो आऊं अर्ज़ु कयो न स्मॉल स्केल ऐं लार्ज स्केल स्मॉल स्केल माना तव्हां जेको घर में था कयो लार्ज स्केल माना घर जे ॿाहिरि जेके तव्हांजा कॉलर बि आहे उनखे बि शामिलु कईंदो हेलो अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम जी साईं केरु था ॻाल्हायो किथां साईं जियाज़ुद्दीन बाजकानी तंगवानी मां ॻाल्हायां थो साईं थोरो ज़ोर सां ॻाल्हाइजो साईं मुंहिंजा साईं जियाज़ुद्दीन बाजकानी तंगवानी मां साईं वॾी महिरबानी डॉक्टर साहिब खां छा पुछंदो हाँ डॉक्टर साहब ये फरमायो त मच्छरनि खां बचाव लाइ घर में सनी ॾियारियूं हणायो ऐं दरवाज़नि में इहो शटर इस्तेमालु कयो हाणे सुवाल इहो आहे त हिते बसि 75% माण्हू अहिड़ा आहिनि तमामु गुरबत वारी ज़िंदगी गुज़ारनि था उन में 50% असांजे पाकिस्तान में ऐं ख़ासि करे सिंध में जेके खाइण लाइ मानी वीचारनि खे न आहे उहे छा कनि त उन्हनि लाइ तव्हां छा मशवरो ॾींदो ठीकु आहे तव्हांखे जवाब ॾींदो वॾी महिरबानी तव्हांजी लाइ साहिबु बहितरीनु सुवालु आहे त हाणे ॾिसो हिकिड़ा त उहे घर आहिनि जेके दरियूं बि आहिनि दरवाज़ा बि आहिनि ॿिया वीचारनि जा ओपन बिल्कुलु पहुच न आहे त इन स्केल ते छा करणु खपे भाई साहिबु इन में आउं अर्ज़ु इहो कंदुसि त जेके मच्छरमार जेके तव्हां जलेबी ॾिठी हूंदी मुंहिंजो मतिलबु इन तरीक़े जेकॾहिं गरीब माण्हू कुझु नथा त उतां जा जेके गवर्नमेंट जा इदारा आहिनि उहे उते स्प्रे कनि कोशिशि कनि त मच्छर जी जेके गवर्नमेंट वारा इनखे बि आउं ॿिनि हिसनि में तक़सीम कंदुसि हिकिड़ो स्मॉल स्केल ते जेके घर में पंहिंजी केयर कंदा ॿिया वरी लार्ज स्केल ते जेको पूरो ॻोठ आहे त हाणे पूरे ॻोठ में उते यूनियन काउंसिल हूंदी आहे उते उन यूनियन काउंसिल वटि उन्हनि जो पूरो हिकिड़ो सिस्टम ठहियलु आहे
उते ई वञनि पंहिंजी कंप्लेन कनि ऐं बल्कि रेगुलर हर ॻोठ में मिनिस्ट्री ऑफ जेकॾहिं असां पंहिंजो घरनि में छा शाम जे टाइम जेको सो वॾी नास्तियुनि वारा कपिड़ा पाइजनि चादर वेड़िजे भला इहे त असां पाण बि करे सघूं था इहे करे सघजनि था पंहिंजो जेतिरो थी सघे थुल्हा कपिड़ा माण्हू पहिरे हाणे मौसम बि चेंज थिए थो फुल आस्तीन वारा कपिड़ा हा उहो फुल आस्तीन वारा कपिड़ा पाए राति जो सुम्हण वक़्तु बि चादर पाण खे ओढ़े सुम्हे इहो सभ खां बहितर आहे पर इहो आम तव्हां ॾिठो हूंदो ॿारनि में जेको धुआं दुखाईंदा आहिनि बि करे छॾिजे इन जो बि हिकिड़ो सुठो इफेक्ट आहे हिन में मच्छर जेके आहिनि उहे जेको आहे कमु थियनि था पर उन धुएं जो वरी लंग्स ते ॾाढो बैड इफेक्ट आहे पर जेकॾहिं हिकिड़ो जीअं तव्हां नंढड़ी ॻाल्हि था कयो शाम ऐं सुबुह जे वक़्तु जेकॾहिं थोरो कलाक अधु कनि त घटि में घटि डेंगी मच्छर त भॼी वेंदो न एग्ज़ैक्टली ईअं त आहे जेकॾहिं गवर्नमेंट जेको आहे सो लोकल गवर्नमेंट आहे उनखे इन में वॾो रोल प्ले करणु खपे माण्हू उहे आहिनि जेके जीअं साईं अर्ज़ु कयो त कंहिं वटि त खाइण जे लाइ बि कुझु न आहे त उहे पाण खे कीअं बचाइनि त उन में गवर्नमेंट खे वॾो रोल प्ले करिणो पवंदो ऐं स्मॉल स्केल ते कोई 5-8 रुपया बि तव्हांजा इहे जेके आम जेके टाइप जा मिलनि था उनजो धुओं ठाहे सघिजे थो चोगर थो उनखे घुमाए सघिजे थो उहो बि हिकिड़ो पॉसिबल आहे ऐं ॿियो इन लेवल ते जेको सन्हो कपिड़ो आहे न आम जेको सन्हो कपिड़ो आहे इहो पूरो चौगिर्द यूज़ करे सघिजे थो जेकॾहिं पाण में उहो उनखे टाए करे मच्छरदानी बनाए उहो बि इस्तेमालु करे मच्छर खां बचाव जा जेके बि तरीक़ा आहिनि उहे सभु इस्तेमालु माना सुबुह ऐं शाम जो जेको डेंगी मच्छर वधीक चक पाए थो बाक़ी आम मच्छर जेको आहे उहो त राति जो उहो ई चक पाईंदो आहे त मलेरिया या डेंगी खां बचण जा तरीक़ा साॻिया आहिनि तक़रीबन हा बिल्कुलु सेम टू सेम तरीक़ो आहे मलेरिया जो बि उहो ई आहे डेंगी मच्छर जो बि उहो आहे पर हाणे इहो आहे त जेको मलेरिया आहे उन में जेके तव्हांजूं नालियूं आहिनि ड्रेनेज सिस्टम आहे जेको उन ते वधीक ध्यानु ॾियणो आहे ड्रेन यानी वाटर सप्लाई जेकी बोर्ड आहे तव्हांजी उन जे थ्रू तव्हांजी गवर्नमेंट खे बि एनहेंस कयो वञे त काई नाली टुटल भॻल न हुजे उते पाणी स्टेसिस न थिए ऐं नालियूं बंदि हुजनि त सभ खां बहितर आहे ओपन नालियुनि में इन मच्छर जेके आहिनि स्पेशली मलेरिया जेकॾहिं असां अचूं निशानियुनि ते त जेकॾहिं डेंगी जो जेको मरीज़ आहे उहो तव्हां वटि जेकॾहिं अचे थो डेंगी वायरस जो मरीज़ जॾहिं तव्हां वटि उनजी छा साइन सिम्टम थी वञे ऐं हिकिड़ो मलेरिया जो मरीज़ आहे छा हुन ॿिन्ही में को डिफरेंट आहे फ़र्क़ु आहे साॻियूं थोरो फ़र्क़ु आहे वाहिद साहिब पहिरीं ॻाल्हि इहा आहे त जेको मलेरिया जो जेको आहे बुख़ार ॿिन्ही में हाई ग्रेड फीवर ॿिन्ही में थींदो आहे पर जेको डेंगी वायरस जो जेको पेशेंट आहे उन में पूरो मरीज़ जेको आहे उहो सॼे ॻाढ़े रंग में तब्दील थी थो वञे रेड थी वेंदो आहे पूरो फ्लश्ड उनजो फेस हूंदो आहे हुनजे आइज़ में बिल्कुलु खून नज़र ईंदो आहे ऐं ॿियो इन खां अलावा तव्हां जॾहिं उनखे प्रेस करे थोरो ईअं फिंगर्स खे छॾींदव त उते तव्हांजूं पूरियूं फिंगर्स छपिजी वेंदियूं उनखे असां फिंगर प्रिंट साइन बि चवंदा आहियूं ऐं ॿियो इन में वाहिद साहिब त बैक में यानी पुठीअ में दर्द सूर बि वधीक हा उहो तमामु घणो थींदो आहे हीअ जेके अखियूं आहिनि इन जे पुठियां सूर ॾाढो थींदो आहे रेट्रो आर्बिटल पेन असां हिनखे चवंदा आहियूं इहो बि तमामु घणो मतिलबु थोरो हुन खां डिफरेंट आहे हाई ग्रेड फीवर सां गॾो गॾु जिस्म जो पेन ॿियो डेंगी वायरस जो बुख़ार कंटिन्यू हूंदो आहे कंटिन्यू मलेरिया जो बुख़ार डॉक्टर साहब बिल्कुलु सही आहे इनखे अञा अॻिते वधाईंदासीं तव्हां सां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी आहे पर वक़्तु थियो नंढड़े वक़्ते जो नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढड़ो वक़्फ़ो वेलकम बैक नाज़रीन अचो पंहिंजे ॻाल्हियुनि जो सिलसिलो ॿीहर डॉक्टर अमान लाबास सां शुरू कयो अच्छा डॉक्टर साहब वक़्फ़े सां पहिरीं तव्हां ॿुधायो पिया त इन्हनि ॿिन्ही बीमारियुनि में मलेरिया में डेंगू में काफ़ी फ़र्क़ु आहे त हिकु त उनजी जेके कॉम्प्लिकेशन अच्छा जेकॾहिं सीवियर थी वञे माना तमामु इहो बुख़ार वधी वञे ऐं डेंगी जो त सीवियर जॾहिं थी वञे त पोइ छा कंडीशन हूंदी मरीज़ जी वाहिद साहिब पहिरियों त इहो आहे त बुख़ार ॿिन्ही में हूंदो आहे ऐं ॿियो खून जा दॿा जेके आहिनि उहे डेंगी में ठहंदा आहिनि हुन में न ठहंदा ऐं रेट्रो आर्बिटल जेको अखियुनि जे पोयां सूर जेको आहे उहो डेंगी में थी ठीकु आहे पुठीअ में जेको सूर आहे बेकेक जंहिंखे असां चवंदा आहियूं सीवियर क़िस्म जो हीअं यानी पुठी टुटंदी आहे एतिरो सूरु थींदो आहे इहो बि डेंगी में थींदो आहे हाणे छा आहे त डेंगी खे असां सिवियरिटी जे हिसाब सां ॿिनि हिसनि में तक़सीम करे छॾींदा आहियूं अच्छा हिकिड़ो हूंदो आहे डेंगी सिंपल फीवर सादो बुख़ार ठीकु आहे जेको मतिलबु 3 या 4 ॾींहं रही करे पाण ठीकु थी वेंदो आहे ॿियो हूंदो आहे डेंगी हेमरेजिक फीवर हिकिड़ो कॉलर आहे उनखे शामिल कयो हा हेलो अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम अदा केरु था ॻाल्हायो किथां हा गुलाम यासीन शिकार तो ॻाल्हायां पियो सर केरु साईं गुलाम यासीन शिकार तो ॻाल्हायां वॾी महिरबानी डॉक्टर साहब खां छा पुछंदो जी सर डॉक्टर साहब सवाल कंदा आहियो त डेंगी वायरस जे हवाले सां जो लंग्स ते जेको इफेक्ट थो थिए मॉस्किटो जे हवाले सां इहो जेको कोई धुओं ॿारे करे पर जेको मॉस्किटो ॿारियूं था उन सां बि त थिए थो इफेक्ट न उनजो असरु जेको आहे छा चयो लंग्स ते हा सर लंग्स ते फेफड़नि ते थिए थो न सर ठीकु
ठीकु आहे, ॿियो को सवाल आहे तव्हांजो? थैंक यू सर, ये वॾी महिरबानी। छा डेंगी वायरस जो लंग्स से भी को असर आहे? भाई साहब, डेंगी वायरस जो पूरी बॉडी ते इफेक्ट हूंदो आहे। लंग्स ते असर जेको थींदो आहे डेंगी वायरस जो, उन में नमूनिया थी सघे थी। पर भाऊ जो शायदि इहो बि सुवाल हुजे त जेको असां धुओं कयूं था उन जो लंग्स ते असर पए प्रिवेंशन जे लाइ, उहो त डेफिनेटली आहे। COPD थींदी, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव लंग डिज़ीज़ थींदी। पर जेके डेंगी इट सेल्फ जेको आहे नमूनिया बि कराए सघे थो। न, हिकिड़ी ॻाल्हि आहे, जॾहिं डेंगी बुखार जॾहिं वधंदो आहे, जॾहिं उन में प्लेटलेट टुटंदा आहिनि त साह खणण में तकलीफ़ थींदी आहे, इहा कुझु जी साइन आहे? ईअं न आहे वाहिद साहिबु। हिकु त बुखार जॾहिं तेज़ थींदो न, त बुखार तेज़ी जे करे तव्हांजी जेकी हीट आहे, बॉडी हीट कढंदी एवापोरेशन जे थ्रू, उन में रेस्पायरेटरी रेट तव्हांजो वधंदो। जीअं जीअं टेम्परेचर वधंदो, रेस्पायरेटरी रेट जेको आहे तव्हांजो, उहो नॉर्मल असां 18 ब्रेथ्स पर मिनट खणंदा आहियूं। पर जीअं जीअं बुखार वधंदो वेंदो त उहो 20 थी वेंदो, 30 थी वेंदो, 40 ताईं हली वेंदो। त हिकिड़ो इहो अलॻि इफेक्ट आहे। ॿियो इफेक्ट इहो आहे त डेंगी वायरस में जॾहिं ब्लड में सॼो फैलिजे थो बॉडी में, जेके असां डेंगी वायरीमिया चऊं, उन में पेशेंट खे नमूनिया बि थी सघे थी, ब्रेन में इनकेफ्लाइटिस बि थी सघे थो, नेफ्राइटिस भी थी सके थी, मायोपैथी भी थी सके थी, माना इवन कार्डियक इन्वॉल्वमेंट भी थी सके थी, दिल भी इन्वॉल्व थी सके थी। जॾहिं ब्लीडिंग थींदी आहे त पाणी जेको आहे ब्लड मां अलॻि थींदो आहे, उन जे करे जो लंग्स में वधंदो आहे, उन करे सफोकेशन भी थींदी आहे न? वाहिद साहिबु, इन जो ईअं न आहे। हिकिड़ो नमूनिया, हिकु वायरीमिया जे करे नमूनिया थींदी आहे। ॿियो प्लेटलेट जॾहिं घटिजनि था, प्लेटलेट जे घटण जे करे ब्लीडिंग थींदी, नोज़ मां ब्लीड थिए या जेको आहे सो पाखाने जे थ्रू ब्लीड थिए, यानी इन द स्टूल, ऐं बॉडी में उन जा हेमरेजिक स्पॉट्स ठही वञनि। पर कॾहिं एतिरा सीवियर प्लेटलेट घटिजी वञनि जो ब्रेन हेमरेज थी वञे, या एतिरो अञा सीवियर थिए जो लंग हेमरेज थिए, जो लंग हेमरेज प्लेटलेट जे घटिजण जे करे यानी लंग्स जे अंदरि ब्लीडिंग तमामु लेस चांस आहे। अॼु त एतिरो को मेजॉरिटी में हेमोक्रेटिक जेको न, उन में इहो आहे वाहिद साहिबु त जॾहिं डेंगी वायरस बॉडी में अचे थो त इहो वायरस कुझु मीडिएटर्स रिलीज़ करे थो। इहे मीडिएटर्स जेके कैपिलरी मेशवर्क आहे असांजी बॉडी जो, उन्हनि जी परमेबिलिटी खे वधाए थो। बिल्कुलु सही। जॾहिं उहा परमेबिलिटी वधे थी त इहे जेके प्लेटलेट्स आहिनि, इहे वेसल जे अंदरां या नस जे अंदरां ॿाहिरि टपी था अचनि। बिल्कुलु सही। त नस अंदरि जेकी आहे प्लेटलेट जेके अंदरां खां ॿाहिरि शिफ्ट थी वेंदा, त असां जॾहिं ब्लड टेस्ट कंदासीं त प्लेटलेट घटिजी वेंदा। एक्चुअल छा आहे त प्लेटलेट बॉडी में मौजूदु हूंदा आहिनि। प्लेटलेट हिन में कोई डिस्ट्रॉय न थींदा आहिनि, पर उहो लीकेज जे करे उहे वेसल्स मां टपी ॿाहिरि जेको आहे सो वेसल्स खां निकिरी करे इंटरस्टिशियम जेके असां चऊं, ओॾांहुं उहे ट्रेवल करे वेंदा आहिनि। हाणे हिन में इहो आहे वाहिद साहिबु त जेकॾहिं तव्हां मरीज़ खे सुठो हाइड्रेट कयो इनिशियल फेज़ में, यानी हुनखे गुड वॉल्यूम ब्लड जो ॾियो, पाणी जो ॾियो, त उनखे यानी पाणी मां मुराद इहा आहे त तव्हां हुनखे सुठो वाफ़र मिक़दार में ओरल जेकॾहिं सही होश में आहे त तव्हां हुनखे पाणी, जूस आहे, खीर आहे, जेको कुझु आहे उहो तमामु घणे मिक़दार में ॾियो। जे न आहे ओरल नथो वठी सघे, उल्टी वग़ैरह थिए थी, त हुनखे ड्रिप जे वसीले तव्हां छा था सम्झो त जेको डेंगी जो जेको बि बुखार आहिनि, तव्हां ॿिन्ही क़िस्म में सीवियर आहिनि, ॿिया आम बुखार, हिन ॿिन्ही जो इलाजु मौजूदु आहे? बिल्कुलु इलाजु मौजूदु आहे वाहिद साहिबु। जेकॾहिं तव्हां मरीज़ खे अर्ली फेज़ में सही तरीक़े जो इलाजु तव्हां प्रोवाइड कयो त बिल्कुलु ठीकु थी सघे। बिल्कुलु ठीकु थी सघे। कॉलर असां सां गॾु उनखे बि शामिल कयो। हेलो, अस्सलाम वालेकुम। साईं केरु था ॻाल्हायो, किथां? हेलो, शायदि कॉल ड्रॉप थी वई, आवाज़ बि असां ताईं तव्हांजो न पहुतो। हा, तव्हां ॻाल्हि पई त जेकॾहिं माना डेंगी जेकॾहिं उनजो प्रॉपर इलाजु कजे त बिल्कुलु मरीज़ ठीकु थी सघे थो, का अहिड़ो ख़तरे जी ॻाल्हि कान्हे? ख़तरे जी ॻाल्हि न आहे। ॿियो आहे साहिबु, हिन में ख़तरो जेको माण्हू डिॼंदो आहे, जेको परेशान थी वेंदो आहे, प्लेटलेट घटिबा आहिनि, कॾहिं उहे 50,000, कॾहिं 10,000, 8,000 ताईं पुॼंदा आहिनि। माण्हुनि खे परेशानी थींदी आहे त हाणे प्लेटलेट घटिया आहिनि, हाणे ब्रेन में हेमरेज न थी वञे। हक़ीक़त इहा आहे वाहिद साहिबु त डेंगी वायरस में जेके प्लेटलेट घटिजनि था, उन में मां कॾहिं पंहिंजी पूरी प्रैक्टिस में एतिरो सीवियर हेमरेज, माना एतिरी ब्लीड कंदे पेशेंट कोन ॾिठो आहे। पहिरीं ॻाल्हि इहा, ब्रेन में हेमरेज तमामु कोई हज़ारनि में को हिकिड़ो केस थियो हुजे, उन खे बि एडिशनल का ॿियो प्रॉब्लम हूंदो। पर डेंगी इट सेल्फ जेकॾहिं प्लेटलेट 8,000 बि थी वञनि त उन में इहो हिकदमि प्लेटलेट लॻाइण वारो जेको प्रोसेस आहे,
इहो हिकिड़ो जल्दबाज़ी जो हिकिड़ो सिस्टम आहे। जेकॾहिं तव्हां हुन मरीज़ जी केयर कयो, तव्हां हुनखे हाइड्रेट कयो, तव्हांजे अखियुनि जे अॻियो रहे पेशेंट, त मां नथो सम्झां त हुनखे प्लेटलेट ट्रांसफ्यूजन जी बि ज़रूरत न आहे। मतिलबु इलाज में छा आहे, ॾिसो हाणे इलाज में हिकिड़ो त असां प्लेटलेट उनखे ॾींदासीं, माना प्लेटलेट उन सूरत में जॾहिं असांजे प्लेटलेट घटी वञनि, जॾहिं पेशेंट एक्टिवली कोई ब्लीड करे ज़रूरत न आहे, मुख़्तलिफ़ ड्रिप्स वग़ैरह ॾींदासीं जेके उनखे रिहाइड्रेट कयूं त उहो पेशेंट बहितर थी सघे थो, बिल्कुलु बहितर थी सघे थो भाई साहब। अच्छा, जेकॾहिं कंहिंखे डेंगी वायरस हिकु दफ़ो ठीकु थी वियो, छा ॿीहर बि थी सघे थो? भाई साहब, डेंगी वायरस जा 4 सीरोटाइप आहिनि, 4 सीरोटाइप्स ऑफ द डेंगी वायरस। 4 सीरोटाइप जो मतिलबु 4 क़िस्म जा डेंगी वायरस मौजूदु आहिनि, टाइप 1, 2, 3 एंड 4। हाणे उन में बि सब टाइप्स आहिनि, सब टाइप A, B, C अहिड़े नमूने सां। हाणे कंहिंखे टाइप A लॻो आहे, टाइप 1 लॻो आहे, त हाणे ॿिए दफ़े हुनखे टाइप 2 लॻे, वी कैन नॉट से थी सघे, माना हिकु दफ़ो कंहिंखे डेंगी लॻे त या मतिलबु इहे जेके टाइप आहिनि, कोई हिकु दफ़ो थियो, ॿिए दफ़े ॿियो बि थी सघे थो, टियों बि थी सघे थो, सभिनी जो इलाजु मौजूदु आहे ऐं मलेरिया जो इलाज बि मौजूदु आहे जेकॾहिं असां कयूं त उहो बि ठीकु। अच्छा डॉक्टर साहब, थोरो अॻिते था हलूं, छा डेंगी जी का कॉम्प्लिकेशन्स बि आहे? हा भाई साहब, जेकॾहिं तव्हां पेशेंट खे अर्ली फेज़ जे अंदरि हुनखे पिक सही न कयो ऐं हुनजो इलाजु तव्हां सही न ॾिनो त इहो पेशेंट छा आहे, जीअं तव्हांखे असां अर्ज़ु कयोसीं त हिन में परमिएबिलिटी कैपिलरीज़ जी वधनि थियूं, जंहिंमें लीकेज थियनि था प्लेटलेट्स, इन सां गॾु गॾु फ्लूइड बि लीकेज थींदो। जॾहिं फ्लूइड लीकेज थियो त जॾहिं त हाणे छा थींदो, असां चवंदा आहियूं डेंगी शॉक सिंड्रोम। हिकिड़ो कॉलर डॉक्टर साहब उनखे बि शामिल कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम डॉक्टर साहब, कहिड़ो हाल आहे? ख़ुशि आहियो? वॾी महिरबानी अदा, केरु था ॻाल्हायो, किथां? अदा सलीम शाह, बुखारी शहर खोरवा। वॾी महिरबानी सलीम शाह। डॉक्टर साहब असां सां गॾु छा पुछंदो सलीम? जी अदा, इहो पुछणो आहे त डेंगी बुखार ऐं मलेरिया बुखार जो माना अलामतूं ऐं निशानियूं कहिड़ियूं आहिनि ॿारड़ीअ जे हिसाब में, ऐं जे उहो थी वञे त उनजो फर्स्ट एड छा आहे? ख़ैर डॉक्टर साहब ॿुधाए छॾियो, बहरहाल तव्हांखे ॿीहर इन जूं निशानियूं ॿुधायूं था, फर्स्ट एड बि ॿुधायूं था। वॾी महिरबानी तव्हांजी। सलीम जो ॾाढो सवालु सुठो, थोड़ियूं 2-4 निशानियूं ॿुधाए थी छॾियो डेंगी जूं ऐं 2 मलेरिया जूं ॿुधायो। फर्स्ट एड छा आहे? डेंगी वायरस जो जेको पेशेंट आहे हुनखे बुखार हूंदो ऐं अखियुनि जे पोयां सूरु थींदो आहे, पुठीअ में ॾाढो सूरु हूंदो, बेकेक जंहिंखे असां चइबो आहे, ॿियो सॼो बदन हुनजो ॻाढ़ो थींदो या धबा थी वेंदा आहे, अखियुनि में बि तव्हांखे ब्लड जा अहिड़ा निशान तव्हांजा नज़र ईंदा, एतिरो ॻाढ़ो थी वेंदो आहे पेशेंट। ऐं जेकॾहिं हुनखे तव्हां हीअं प्रेस करे ऐं छॾींदो त हुनजा फिंगर प्रिंट्स पूरा हुन ते थोरे वक़्त लाइ ठही, जेकॾहिं अञा सीवियर आहे त ब्लीडिंग बि थी सघे। ऐं मलेरिया जो पेशेंट में बुखार कंटिन्यू भी थी सके तो, वरी कदें बिल्कुल नॉर्मल होंदो, पेशेंट बिल्कुल ओके होंदो, एतिरो लिथार्जिक या एतिरो मतलब सीवियर जेके एनोरेक्सिक असां चऊं लिथार्जी या फीलिंग ऑफ अनवेल एतिरो न होंदो जेतिरो डेंगी में। अच्छा, डेंगी जो फर्स्ट एड छा है, जेकॾहिं कंहिंखे ख़बर पए ॻोठ जा वारा त जेसिताईं के अस्पताल पहुचनि तेसीं छा कनि? भाई साहब, बुखार जी सूरत में तव्हां जीअं आम पैरासिटामोल वग़ैरह घर में अवेलेबल आहे उहो ॾेई छॾियो। ॿियो त धड़ाधुम हुनखे पाणी पीआरियो या खीर ॾियो या जूस ॾियो, यानी फ्लूइड ॾियो या लस्सी ॾियो, हुनखे फ्लूइड ॾियणो आहे जेतिरो थी सघे, हुनखे फ्लूइड ॾियणो आहे। पर इहो थोरो ख़्यालु करिणो आहे त कोई हिकिड़ो CCF जो पेशेंट हुजे या किडनी फेल्यूअर जो पेशेंट हुजे, उनखे थोरो ख़्यालु रखिणो आहे इन शइ जो। ओरल पीअण सां ORS बि ॾेई सघे, ओरल पीअण सां को प्रॉब्लम न आहे, चाहे दिलि जो बि पेशेंट छो न हुजे, हार्ट फेल्यूअर जो बि छो न हुजे, त ओरल पीअण सां को एॾो प्रॉब्लम न आहे। उनखे तेसिताईं जूसेस ॾियनि या ORS ॾियनि जेसिताईं कंहिं अस्पताल ताईं वञे। बिल्कुलु। ऐं ॿी पॉइंट जीअं मलेरिया जी ॻाल्हि आहे, मलेरिया जो हिकिड़ो आम तव्हांखे थोरो अर्ज़ु करे वञा, रेसोचेन जेके आम गोरियूं आहिनि तव्हां ॿुधो, क्लोरोक्विन टाइप, पर उहो डायग्नोस थी न, हाणे इहो त असां चऊं प्रोफाइलेक्सिस जी ॻाल्हि आहे। अच्छा, प्रोफाइल तव्हां इन जॾहिं तव्हांखे इहा ख़बर हुजे त हाणे अगस्त जो महीनो अचण वारो आहे, मलेरिया पीक ते थींदो, त इन हफ़्तो या 1.5 अॻु में तव्हां हुनखे जेके क्लोरोक्विन जूं टेबलेट्स आहिनि उहे 2 टेबलेट हफ़्ते में हिकु टाइम तव्हां हुनखे खाराइणु शुरू कयो, कंटिन्यू खारायो जेसि ताईं इहो मौसम जेको पीक मौसम आहे इहो सॼो गुज़री वञे। मतिलबु इहे बि जेकॾहिं डॉक्टर खां एडवाइस वठे त अञा वधीक बहितर आहे। एग्ज़ैक्टली। हिकिड़ो ॿियो बि कॉलर डॉक्टर साहब हुनखे शामिल कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। जी सर, वालेकुम सलाम। केरु था ॻाल्हायो, किथां था? मुझे जो है ना पेशाब में काफ़ी बहुत तकलीफ़ होती है। महिरबानी करे पंहिंजो नालो ॿुधायो। जी नालो ॿुधायो अदा। मक़बूल। मक़बूल, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? मूंखे काफ़ी पेशाब में तकलीफ़ थी रहे, बुखार थी रहे, काफ़ी इलाज करायो त लॻे कोन थी, को गोरी वोरी को अहिड़ी रखंदो त छा? न, छा पेशाब में रुकावट आहे, साड़ो आहे, अचे नथो, छा मसलो आहे? अच्छा, पेशाब तरह अचनि था, काफ़ी कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो था? हेलो जी जी, अल्ट्रासाउंड क्लियर आहे। कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो अथव? जी डॉक्टर खे ॾेखारियो, पेशाब में 2 खां 3 इन्फेक्शन अचे थो, 2 खां 3।
अच्छा डॉक्टर छा था चवनि जॾहिं दवा वठो था त पोइ ठीकु था थी वञो? एक ॾींहुं ॿ ॾींहं सही थो चवां, बाक़ी पोइ नॉर्मल आहे, उहो ई साॻियो हले थो। ठीकु आहे, तव्हांखे जवाब ॾींदो, वॾी महिरबानी। उमिरि घणी आहे? सिगरेट स्मोकिंग? बहरहाल उहो सभु चयो। हाणे हुन में जेको आहे सो कुझु पेशाब में कतरा बि अचनि था, डॉक्टर खे बि ॾेखारियो, अल्ट्रासाउंड क्लियर आहे बकल हुनजे, पहिरीं पॉइंट इहा आहे त असां पहिरियों त हिन जे एज पेशेंट जी इम्पॉर्टेंट हूंदी आहे, ॿियो मैरिड आहे अनमैरिड आहे इहो बि इम्पॉर्टेंट हूंदो आहे, नॉर्मल रूटीन जेको वर्क आहे उहो कहिड़ो करे पियो उहो बि इम्पॉर्टेंट हूंदो आहे। हाणे अल्ट्रासाउंड जेको थियो ऐं यूरिन DR जेको थियो, इहे ॿ जेकॾहिं बहितर आहिनि ऐं क्लियर आहिनि त हाणे फर्दर हिनखे ॿिया जेके काज़िस आहिनि हिन जा, छो त सिर्फ़ु स्टोन या हुनजो इन्फेक्शन इहो काज़ न आहे, ॿिया बि घणा ई काज़िस उहो एंडोक्राइन सिस्टम में कोई प्रॉब्लम थी सघे थो या साइकोलॉजिकल कोई प्रॉब्लम थी सघे थो, त अहिड़े पेशेंट खे घुरिजे त वॾी कंहिं अस्पताल जे तरफ़ अचे ऐं स्पेशलिस्ट जेको डॉक्टर आहे पहिरियों त स्पेशल फिज़िशियन खे ॾेखारे ऐं उनखां एडवाइस वठे। जेकॾहिं उहो फर्दर चए थो त फलाणे अञा सब स्पेशलिस्ट ई वटि तव्हां वञो त उहो पोइ उनखे फॉलो कयो वञे। सो अधे खे असांजी इहा रिक्वेस्ट हूंदी की वॾी अस्पताल वञी हिकिड़े वॾे फिज़िशियन सां उहो मशवरो कनि त हिन जो फर्दर छा इलाज थी सघे थो। अच्छा डॉक्टर साहिबु तव्हां ॻाल्हि पई कई त हिनखे डेंगी में जेका ॻाल्हि पिया करियूं इलाज जो फर्स्ट एड में जेके इहे शयूं त तव्हां ॿुधाई पई त फर्स्ट एड में जेके ॾियो उनखां पोइ डॉक्टर ॾे वञो ऐं उनखां पोइ डॉक्टर जेका बि दवा तजवीज़ करे थो उनखे जेकॾहिं इस्तेमालु कजे प्रॉपर तरीक़े सां त मलेरिया ऐं डेंगी जो इलाज मौजूदु आहे ऐं बिल्कुलु तव्हां बहितर थी सघो था। अच्छा डॉक्टर साहिबु अॻिते हलूं था असां थोरो इन खां बि त कांगो वायरस हिकिड़ो तमामु ख़तरनाक क़िस्म जो वायरस आहे, उनजा बि कुझु पेशेंट कराची में ॿ जेके से आया, पर मुंहिंजे ख़्याल में हिकिड़ो कॉलर पहिरीं हुनखे शामिल कयो। हेलो अस्सलाम वालेकुम। वॾी महिरबानी साईं, केरु था ॻाल्हायो किथां? वॾी महिरबानी, छा पुछंदो डॉक्टर साहिब खां? छा पुछण पिया चाहियो? टाइफाइड जी निशानी ॿुधायूं तव्हांखे? जी 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 बिल्कुलु ॿुधायूं था। ॿियो को सवाल आहे तव्हांजो? वॾी महिरबानी। टाइफाइड या मुदे जो बुखार या जेको बि चओ इन जूं कहिड़ियूं निशानियूं कीअं? पहिरियों त टाइफाइड जेको आहे स्लो राइज़िंग फीवर आहे। अच्छा, स्लो राइज़िंग स्टेप लेडर फैशन में मथे वेंदो आहे न। पहिरियों अॻ में मरीज़ खे 99 बुखार हूंदो, वरी 100 थी वेंदो, वरी 101 थींदो, वरी 102 थींदो, स्टेप्स में बुखार वधंदो वेंदो। हिकु इहा पॉइंट। ॿियो बुख कोन लॻंदी, जिस्म में दर्द हूंदो, कुझु करण ते दिलि न चवंदो ऐं पेशेंट जेको आहे सो अमूमन पाण खे थकियो थकियो महसूसु कंदो ऐं जेको नॉर्मल रूटीन वर्क आहे उनखां उहो पोइ हिते हटी वेंदो। हाणे इहे इनिशियल जेके टाइफाइड में जेके शुरूआत आहे, पोइ उनखां पोइ छा थींदो? उनखां पोइ जीअं जीअं एडवांस थींदो उन में ड्राई कफ जेके चवंदा ख़ुश्क खंघि उहा थी सघे थी, पेट में सूरु थींदो, स्पेशली जेको तव्हांजो दुन जी एरिया आहे उनजे अराउंड जेको आहे पूरे पेट में सूरु, उल्टी थींदी उनखे। अच्छा, जेके मेल्स आहिनि, जेके वॾा माण्हू आहिनि, एडल्ट्स आहिनि जेके, उन में अमूमन कब्ज़ी थींदी आहे ऐं जेके ॿार हूंदा उन्हनि खे जुलाब थींदा आहिनि। इन में इनखे असां भाई साहिबु वीक्स में डिवाइड कंदा आहियूं, फर्स्ट वीक, सेकेंड वीक, थर्ड एंड फोर्थ, महीने ताईं हली सघे थो। हिकिड़ो ॿियो बि कॉलर महीने ताईं, जेकॾहिं आख़िरी हफ़्ते में वियो त उन में कॉम्प्लिकेशन थी सघे, पर इलाज त मौजूदु आहे न। बिल्कुलु। हिकिड़ो ॿियो बि कॉलर असां सां। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, थोरो ज़ोर सां ॻाल्हायो। केरु था ॻाल्हायो किथां? हेलो जी, केरु था ॻाल्हायो अदा? हेलो जी, आवाज़ अचे थी? हा आवाज़ अचे थो। घोटकी खां यासीन गडाणी। वॾी महिरबानी। डॉक्टर साहिब खां छा पुछंदो यासीन? जी साईं, डॉक्टर साहिब खां इहो पुछणु चाहियूं था त असां ॿारड़ी में धुओं कयूं था, धुएं में ख़ैर इहो त फ़ाइदो आहे, मच्छर त वञनि था, पर इन जे लाइ इंसान जे लाइ इहो धुओं केतिरो फ़ाइदेमंद आहे, केतिरो नुक़सानकार आहे, महिरबानी करे इहो असांखे। ठीकु आहे, तव्हांखे। अच्छा, सवाल इहो ई आयो त जेकॾहिं जीअं मग़रिब जो टाइम आहे या सुबुह जे टाइम में जेकॾहिं धुओं कनि था, मुख़्तलिफ़ जेके मालनि जे लाइ बि धुओं कंदा त मच्छर भॼी वञे, घरनि में बि कंदा आहिनि। ठीकु आहे, मच्छर त भॼी वेंदो, पर तव्हां छा सम्झो था त इहो उन सां केतिरो फ़ाइदेमंद आहे या केतिरो नुक़सान? भाई साहब, जेको स्मोक जेको आहे न, धुओं, तव्हां जीअं सिगरेट स्मोकिंग, इहा ॻाल्हि साॻी आहे। हाणे इहो जेको स्मोक आहे, पर इहो आहे त ही
नार्कोटिक जेके आहे तव्हांजो तंबाकू जेको आहे उन जो खणी धुओं न आहे, पर आम जेको काठियूं या मुख़्तलिफ़ जो हूंदो, पर स्मोक हूंदो आहे कहिड़ो बि इन सां मतिलबु कुझु कार्बन त हूंदी हा हूंदी न हूंदी। हाणे इहा लंग्स में वेंदी त लंग्स खे लाज़मी नुक़सानु ॾींदी, माना उहो पेशेंट जेको आहे अॻिते हली इहे माण्हू COPD जा पेशेंट थी सघनि था, क्रॉनिक पल्मोनरी ऑब्स्ट्रक्टिव डिज़ीज़ जीअं क्रॉनिक ब्रोंकाइटिस थी सघे थो हिन खे न फ्यूचर में। मतिलबु त इन धुएं जे करे बि कुझु बीमारियूं या नुक़सान थी सघनि था। डॉक्टर साहब तव्हां सां ॻाल्हाइण जो सिलसिलो जारी आहे, वक़्तु थियो हिकिड़े नंढड़े वक़्फ़े जो, नाज़रीन वठूं था हिकिड़ो नंढड़ो वक़्फ़ो। वेलकम बैक नाज़रीन, अचो पंहिंजी ॻाल्हि जो सिलसिलो ॿीहर पंहिंजे महिमान सां शुरू कयूं। अच्छा डॉक्टर साहब, मतिलबु इहा त जेकॾहिं धुओं आहे उनजा पंहिंजी तरह सां नुक़सान त आहिनि, पर मच्छर खे त बचाइणो आहे न, हिन बीमारी खां बचणो त आहे न, कुझु तरीक़ा त इख़्तियार करणा पवंदा। ज़ाहिर आहे असांजो धुओं सां बि त वास्तो पए थो न मुख़्तलिफ़ तरीक़नि सां। अच्छा डॉक्टर साहब, मुंहिंजो सुवालु इहो, पर भई कॉलर अची वियो त उन करे कांगो वायरस छा आहे? भाई साहब, जीअं असां डेंगी वायरस जो डिस्कस कयोसीं, सिमिलरली कांगो वायरस बि हिकिड़ो वायरस आहे, पर इहो ड्रॉपलेट इन्फेक्शन सां फैलिबो आहे। ड्रॉपलेट जो मतिलबु इहो आहे नोज़ ऐं माउथ, जेको तव्हांजो बाफ़ निकिरे थी हिन में जेके ड्रॉपलेट्स आहिनि इन जे थ्रू इहो स्प्रेड थिए थो पियो। ऐं ॿियो कांगो वायरस जेको आहे सो इन जी जीअं डेंगी हेमरेजिक फीवर जी असां ॻाल्हि कईसीं, हिन जा सिम्पटम डेंगी हेमरेजिक फीवर सां मिलनि था, बिल्कुलु 1 to 1। कांगो वायरस डेंजरस वायरस आहे, जॾहिं जिस्म में दाख़िल थींदो त साइन सिम्टम बिल्कुलु डेंगी वारा हूंदा, पर सीवियर डेंगी जेको आहे उन जा साइन सिम्टम हिन में डेवलप थींदा आहिनि। पहिरियों फ्लू थींदो, पोइ गलो ख़राबु थींदो, उन खां पोइ बुख़ार थींदो सीवियर क़िस्म जो, जिस्म ते खून जा धॿा ठहंदा, पोइ रेस्पिरेटरी सिस्टम इन्वॉल्व थींदो। पर ही जेके कांगो वायरस जा जेके पेशेंट ब्लीडिंग बि थींदी, कलर आहे उनखे शामिल कयूं था। हेलो अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी साईं, केरु था ॻाल्हायो, किथां? ज़ाहिद हुसैन पावर सर दादू खां पियो ॻाल्हायां। वॾी महिरबानी ज़ाहिद। डॉक्टर अमान अब्बासी असां सां गॾु छा पुछंदो? सर मुंहिंजी नंढड़ी जेका आहे नंढड़ी मुंहिंजी फौत थी विया आहिनि, 13 साल ताईं सही तंदुरुस्त हुन खां बाद में कमज़ोर थियो, पंधु छॾियो वञनि। तव्हांजी नंढड़ी उमिरि घणी आहे? आगा खान जी 2 साल जी उमिरि आहे। आगा खान जी रिपोर्ट कराई आहे, तंहिंमें डॉक्टर ॿुधाइनि था हुनजा फेफड़ा कमज़ोर आहिनि, इलाज न आहे। अच्छा, फेफड़ा कमज़ोर आहिनि जी। अच्छा, साह खणण में तकलीफ़ आहे उनखे या खंघि तिरगो थिए थी? बलगम थियो, थोरो बुखार थिए थो, उन खां पोइ बलगम थिए थो, छाती बंदि थियो, खाइण पीअण छॾियो वञे। ठीकु आहे, जॾहिं उन्हनि चयो त फेफड़ा कमज़ोर आहिनि, पोइ उन्हनि को इलाज तव्हांखे ॾसियो आगा खान वारनि? असां इंजेक्शन लॻाइनि था, उन ते थोरो बलगम ख़तमु थियो वञे, वरी 8 ॾींहंनि खां पोइ वरी बलगम थियो वञे। अच्छा, तव्हां हाणे हिन में छा पुछणु चाहियो था? इन जे बारे में डॉक्टर चवंदा इलाज न आहे। ठीकु आहे, ॿियो को सवाल डॉक्टर साहब तव्हां पुछंदो? अच्छा, इहो तव्हांजे घणनि ॿारनि खे इहो थियो आहे? में फौत थियो, 1.5 साल ताईं बिल्कुलु तंदुरुस्त आहिनि, 1.5 साल खां बाद में कमज़ोर थियो, पंधु छॾियो वञनि। मतिलबु इहे सभिनी ॿारनि खे आहे या हिकिड़े खे आहे? इन मसइले में फौत थियो, हीअ 3 नंढड़ी आहे। अच्छा, 2 ईअं फौत थी वियूं हिन में ई? ठीकु आहे। अच्छा, तव्हांजो पुटु न आहे, धीअरी सभु पैदा थियूं? 2 पुट आहिनि, उहे बिल्कुलु जवान आहिनि, तंदुरुस्त, उन खां बाद में न्याणियूं ईअं थियूं। अच्छा, ठीकु आहे, तव्हां जवाबु ॾींदो ज़ाहिद, वॾी महिरबानी तव्हांजी। त सभु लंग्स कमज़ोर आहिनि, आगा खान वारा चवंदा आहिनि इंजेक्शन लॻे थी, 2 सालनि जा नंढड़ा थियनि था, पोइ जीअं वॾा थियनि था त पोइ थी थो वञे, या कहिड़ी बीमारी थी सघे थी? हिन में सिर्फ़ु हिकिड़ी न 3-4 हिकिड़ियूं डिज़ीज़िस आहिनि जंहिंमें इहो थी सघे। हिकिड़े असां चवंदा ए मोटाइल सीलिया सिंड्रोम न। अच्छा, हिन में ब्रोंकिक्टेसिस हिन में थींदी आहे, जंहिंमें हा बलगम ईंदो आहे, पोइ वरी हुन में असां ॿारनि में ॿियो हूंदो आहे अल्फा-1 एंटीट्रिप्सिन डिफिशियंसी, जंहिंमें जेको एम्फाइसीमिया थींदो आहे उन सां गॾो गॾु लिवर बि इन्वॉल्व थी वेंदो आहे। ॿिया वरी जेकी डिज़ीज़ आहे उन में मसल्स इन्वॉल्व थींदा आहिनि, जीअं तव्हां पढ़ियो हूंदो बेकर सिस्ट आहे, डिस्ट्रॉफी आहे। हा, पोइ उन में छा आहे, जेके मसल्स आहिनि न लंग जूं, जेके पठा आहिनि, जेके साह खणाईंदा आहिनि, उहे वीक था थियनि। ऐं छो जीअं भाऊ ॿुधायो त हलण फिरण छॾनि था, त हिन जो मतिलबु इहो आहे त हीअ का मस्कुलर डिज़ीज़ आहे, इनखे असां मस्कुलर डिस्ट्रॉफीज़ चवंदा आहियूं। पोइ हिन में इहो आहे त मसल बायोप्सी वग़ैरह करे, CPK हिकिड़ा जेके टेस्ट हूंदा आहिनि बेसिक, उहे असांजा करे, चेस्ट एक्सरे, CT स्कैन वग़ैरह करे, इनखे पहिरियों ॾिसणो पवंदो त कहिड़ी टाइप जी डिज़ीज़ आहे। बाक़ी सपोर्टिव जेको ट्रीटमेंट आहे उहो ज़रूरु थियणु, उहो अवेलेबल आहे। सुठी जॻह तां इलाज कराइनि था, ऐं हिनखे अञा वधीक जॻह आगा खान में ॾेखारे अञा वधीक इलाज कराइनि था। आगा खान ग़रीब न, मतिलबु हिकिड़ो ॿियो बि कलर आहे, उनखे बि शामिल कयो। हेलो अस्सलाम वालेकुम। सलाम जी साईं, केरु था ॻाल्हायो? सर हैदराबाद खां अनवर पॉर पियो ॻाल्हायां। जी साईं, सवाल पुछो।
पर जेको अधु मथे में सूर रहे थो इन जो इलाज आहे? बिल्कुलु तव्हांखे जवाबु ॾींदो। ॿियो को सवाल आहे? हा भई जो सवाल आहे अधु मथे सूर जो। अधु मथे जवाबु त तव्हांखे ॾियूं था। ॿियो को सवाल पुछंदो डॉक्टर साहब खां? हा ॿियो त अहिड़ो को ठीकु आहे, वॾी महिरबानी तव्हांजी। डॉक्टर साहब मिग्रेन जॾहिं असां ॻाल्हि कयूं था अधु मथे जो सूर, उनजो सबबु छा आहे या उनजो इलाज मौजूदु आहे? मुख़्तसर ॿुधाइजो त वरी थोरो। वाहिद साहब हिन में छा आहे त मिग्रेन जेके आहे उहो काफ़ी हुनजा टाइप्स आहिनि। हाणे इट सेल्फ इहो मिग्रेन आहे या मिग्रेन लाइक हेडेक आहे इहो बि ॾिसणो पवंदो, छो त सिर्फ़ु इहो मिग्रेन में जेकॾहिं अधु मथे सूर थिए थो त इहो मिग्रेन में न बि थी सघे थो, ॿी बि का डिज़ीज़ थी सघे थी। न पर हाणे सवाल इहो त ठीकु आहे मिग्रेन आहे, उनजा सबबु त कहिड़ा बि थी सघंदा, इन जो इलाज मौजूदु आहे मिग्रेन जो? अधु मथे सूर जो इलाज बिल्कुलु मौजूदु आहे, 100% मौजूदु आहे, अहिड़ो को प्रॉब्लम कोन्हे। हिनखे रेगुलर जेके असां ड्रग्स आहिनि उहे काफ़ी अरसे ताईं खाराईंदा आहियूं ऐं उनखां पोइ जीअं एज वधे थी त इहो पंहिंजो पाण ई सही थी वेंदो। मतिलबु ठीकु आहे, बिल्कुलु साईं तव्हां डॉक्टर साहिब जवाबु ॾींदो त अधु मथे सूर जो मुकमल इलाज मौजूदु आहे। कंहिं सुठे डॉक्टर ॾेखारे उनजो थोरो डिघो इलाज ज़रूरु आहे। जेकॾहिं तव्हां इलाज कराईंदो त अधु मथे सूर जो इलाज मौजूदु आहे ऐं छॾे बि सघे थो, काई एॾी ख़तरनाक बीमारी न आहे। हिन जा मुख़्तलिफ़ जेके डॉक्टर साहिब कांगो वायरस ते असां ॻाल्हि पई कई त तव्हां चयो त इनखे जेको हिकिड़ो त ज़ाहिद जी फ़ोन आई त उनजो जेको लंग्स जो ॿारनि जो तव्हां ॿुधाए पियो त छा इन जो इलाज जेको आहे इन मसल खे वापसि डेवलप करे सघिजे थो इन ज़ाहिद जे ॿारनि खे? हा, उन में वाहिद साहब अॼु ताईं उन में जेकी इम्प्रूवमेंट आहे यानी जेकी वर्ल्ड लेवल ते एडवांसमेंट आहे उहा एतिरी हाई लेवल जी न थी आहे। इहा हिकिड़ी डिज़ीज़ अहिड़ी आहे जेकी एडवांस थींदी आहे ऐं विद द पैसेज ऑफ द टाइम वाक़ई बि ॿार सर्वाइव न करे सघंदा आहिनि। सो इन जो जेको वाहिद हल आहे वाहिद साहब हिन वक़्तु त इन फैमिली में कज़न मैरिजिस जेके आहिनि उहो त अलॻि मसइलो, पर फ़िलहाल त उन जा फ़िलहाल जे लाइ उहो हाणे ज़ाहिर आहे इस्पताल वेंदो, डॉक्टरनि खे ॾेखारींदो, जेको बि इलाज आहे उहो जारी रखंदो। अच्छा डॉक्टर कांगो वायरस जेके ॿ केसिस असां वटि कराची में थिया, जेको ख़ासि सबबु हो, इहे ॿाहिरां माण्हू आया हिते हुआ, चवंदा आहिनि इहे जानवरनि जो जेको टिक्स आहिनि उन में उन जा जॾहिं चक पाईंदा आहिनि त कांगो वायरस थींदो आहे, जेको मुख़्तलिफ़ ब्लड में बि शामिलु थींदो आहे। इन जा डिफरेंट रूट्स आहिनि, डिफरेंट तरीक़ा आहिनि। हींअर असां हुनखे फुली इन्वेस्टिगेट अञा न कयोसीं त उहे किथां हुनजो थियो, पर जेके हिते तव्हां केसिस आया इहे जेके आहिनि कुझु ट्रेवलर्स हुया। अच्छा, ट्रेवलर ॿाहिरां हुया, कुझु हितां लोकल बि हुयो हिकिड़ो पेशेंट। पर इन में सिम्टम्स जेके आहिनि उहे ॾाढा एग्रेसिव हूंदा आहिनि, टॉक्सिक टाइप जा हूंदा आहिनि ऐं हिन में ब्लीडिंग थींदी आहे ऐं पेशेंट जो बचणु मुश्किल। बिल्कुलु, इन करे तमामु ख़तरनाक आहे, माना इन जो इलाज मौजूदु कोन्हे ख़ासि। हिन में डॉक्टर साहब असां कुझु एंटी वायरल जेकी ड्रग आहे उन ते अचूं था, एंटी वायरल ड्रग्स जी जेका आहे वायरल जे ख़िलाफ़, उन ते मां अचां थो हिकिड़ो कलर उनखे बि शामिलु कयूं था। हेलो, अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं केरु था ॻाल्हायो, किथां? साईं मां अमीर अहमद शहर खरीदीरा करने वाला। वॾी महिरबानी, छा पुछंदो डॉक्टर साहब खां? साईं डॉक्टर साहब खां हथनि ते ख़ारिश थी थिए तमामु घणी मौसम गर्मी में, जीअं अगस्त अचे थी, अगस्त खां पोइ अक्टूबर महीने ताईं तमामु घणी ख़ारिश हथनि ते थिए, हिनजे लाइ कोई इलाज या को? हथनि में पसीनो बि थिए थो, पगर बि थिए थो? हा जी, थोरो जिल्द में थिए, ख़ारिश खां पोइ पलूसणा थी पवनि। अच्छा, तव्हां कंहिं डॉक्टर खे ॾेखारियो आहे कंहिं चमड़ी वारे खे? हा साईं, डॉक्टर बशीर अहमद मेमण मेरापुर। ठीकु आहे, तव्हांखे जवाबु ॾियूं। डॉक्टर साहब इहा जेका हथनि में ख़ारिश थी थी या चमड़ी जी बीमारी, इन लाइ तव्हां हिनखे छा फौरन एडवाइस कंदो? इहो कॉन्टेक्ट डर्मेटाइटिस थी सघे थी, एक्सफोलेटिव डर्मेटाइटिस थी सघे, काफ़ी हिन जा रीज़न। मतिलबु फौरन के चमड़ी जे डॉक्टर ॾेखारे इलाज कराए त बेहतर थी सघे ऐं रेगुलर उहो ट्रीटमेंट कंटिन्यूटी में वठनि। ऐं ॿियो त इहो आहे डॉक्टर साहब त स्किन में जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी का डिज़ीज़ जीअं कॉन्टेक्ट डर्मेटाइटिस वग़ैरह आहे, इहा काफ़ी अरसे ताईं हले थी, मतिलबु हिन जो इलाज कराए त बेहतर थी सघे। हा, अच्छा, मतिलबु इहो त जेको एंटी वायरल ड्रग्स आहिनि इहे कांगो वायरस में या डेंगी में इस्तेमालु करे मरीज़नि खे ठीकु करे सघिजे थो? डेंगी में एंटी वायरल एज सच काई अहिड़ी ड्रग न आहे जेकी असांखे, पर कांगो वायरस में असां रिबाविरीन जेकी ड्रग आहे इस्तेमालु, उन जो को असर आहे? उन जो इहो आहे त कुझु पेशेंट आहिनि जेके कुझु बेहतर थी सघे। अच्छा डॉक्टर साहब, जेके हाणे टाइम ख़तमु थियण जो हिकिड़ो आख़िरी सवाल जेको मुंहिंजो टॉपिक में शामिलु होते, जेके माण्हू गोश्त घणो रखी करे फ्रीज करे खाईंदा, छा उन्हनि खे पेट जी बीमारी थी सघंदी? भाई साहब, जेको रखियल गोश्त हूंदो जेकॾहिं उहो साफ़ सुथरे एनवायरमेंट में न आहे पियो या लंबे अरसे ताईं पियो आहे त उन में तव्हांजो टाइफाइड बि थी सघे थो, साल्मोनेला, शगीला, कंपाइलोबैक्टर, इहे टई जरासीम जेके पेट जी बीमारी थी सघंदी। बिल्कुलु, गैस्ट्रोएंटाइटिस थींदी जंहिंखे असां सूरी बाई चवंदा आहियूं। मतिलबु इन करे घणे अरसे ताईं रखी करे न खाइजे त बहितर आहे, ताज़ी शयूं खाइण। कोशिशि कजे त टाइम ख़तमु थी वियो आहे, पैगाम छा हूंदो, मैसेज छा हूंदो डॉक्टर? भाई साहब, मां पंहिंजे नाज़रीन खे इहो अर्ज़ु रखंदुसि त ही मॉस्किटो ऐं डेंगी ऐं मलेरिया जी मौसम आहे, सो कोशिशि करे पंहिंजे घर जा दरवाज़ा खिड़कियूं जेके आहिनि उहे बंदि रखो, उन्हनि में सनियूं जारियूं लॻारायो ऐं घर में पाणी बीहण न ॾियो ऐं पंहिंजा जेके लोकल गवर्नमेंट में
जेके तव्हांजो एरियाज़ आहिनि उन्हनि खे थोरो मोटिवेट कयो, पंहिंजे पूरे मोहल्ले में, पंहिंजे पूरे विलेज में या पंहिंजे पूरो जेकी एरिया आहे उन में तव्हां स्प्रे करायो ऐं घर में बि तव्हां जेके एंटी मॉस्किटो स्प्रे आहिनि उहे तव्हां करायो त जीअं पाण खे ऐं पंहिंजे ॿारनि बचड़नि खे ऐं पंहिंजी बल्कि क़ौम खे महफ़ूज़ रखी सघूं। वरी महिरबानी डॉक्टर अमान अब्बासी, तव्हां असां वटि आयो, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, डॉक्टर अमान अब्बासी असां सां गॾु जेको असांखे डेंगी, मलेरिया या मुख़्तलिफ़ ॿियनि बीमारियुनि बाबति ॼाण ॾेई रहियो। डॉक्टर साहिब जी जेकॾहिं इन्हनि ॻाल्हियुनि ते असां अमल कयो त असां बहितरीन सुठी ज़िंदगी गुज़ारे सघूं था। इन ते प्रोग्राम लाइफ लाइन जो वक़्तु पूरो थियो। पंहिंजे मेज़बान डॉक्टर वाहिद बशमोर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।